नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे झोल में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी औरत विंग जे ज़िले सदर रुखसाना अशर जी अॻवानी में पीपी जे सवे जियालनि पारां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो खे वेलकम करण लाइ मशल रैली कढी वई है, जेका सांगड़ खां झोल ऐं शिदातपुर खां आला बाईपास ते पहुचंदी, जिते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इस्तक़बाल पिणु कयो वेंदो। इन मौके ते पीपी औरत विंग जी अॻवान रुखसाना अशर परवीन मलाणो समीना गाहो जो चवण है त नाअहल सिलेक्टेड वज़ीर आज़म इमरान खान जी ग़लत पॉलिसियुनि सबबि मुल्क में वधंदड़ महांगाई, बेरोज़गारी, बदहाली जे ख़िलाफ़ जेको असांजे चेयरमैन क़ाइद बिलावल भुट्टो ज़रदारी पारां कराची खां इस्लामाबाद ताईं लॉन्ग मार्च कढियो पियो वञे। असां सांगड़ मां इन में भरपूर शिरकत कंदासीं ऐं पंहिंजे क़ाइद जो भरपूर नमूने सां इस्तक़बाल कयो वेंदो। जॾहिं त असांजो क़ाइद इस्लामाबाद में हिन सिलेक्टेड वज़ीर आज़म खे घर भेड़ो करे अवाम जी जिंद छॾाईंदो, इंशाअल्लाह मुल्क जो अॻूणो वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।